पीपी अगवान फरियाल टालपुर पाकिस्तान जी बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना के सालगिरह के मौके ते भेटा पेश कंदे चयो आहे त कायदे आज़म जमहूरियत पसंदी, रोशन ख्याल ऐं बराबरी ते यकीन रखंदड़ अगवान हुयो। समाजी राबतनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में फरियाल टालपुर चयो त इत्तिहाद, ईमान, नज़्म ऐं ज़ब्त कायदे आज़म जा ॿुधायल मिसाली उसूल आहिनि। संदसि चवण त खेनि फ़खुर आहे त पीपी हमेशा कायदे आज़म, आइन पसंदी, जमहूरियत ऐं बराबरी जे उसूलनि ते बीठल रहियो आहे। हुन चयो त मुल्की खुशहाली लाइ सॼो ध्यानु अवाम जी तरक़ी ते ॾियणो पवंदो आहे। संदसि चवण हो त कायदे आज़म जे फ़िक्र जी पैरवी कंदे आइन जी पासदारी, पार्लियामेंट जो एहतराम ऐं जमहूरियत खे मज़बूत करणो पवंदो। फरियाल टालपुर चयो त अॼोके ॾींहुं अज़्म करणो आहे त पाकिस्तान खे कायदे आज़म जे वीज़न मूजिबि अॻिते वधाईंदासीं। पीपी अगवान चयो त अचो त सभु गॾिजी कायदे आज़म जे वीज़न जी रोशनीअ में जमहूरियत ऐं समाजी इंसाफ़ खे हथी ॾियण जी जदोजहद करियूं।